अगर ग्राहक वापस न वठन तो पोइ खो ठहंदा आहिनि। हमरा जी ॾाढी ठाहे हमरा जेको त परेशान थी आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद अली ऐं अवां मुंहिंजो यूट्यूब चैनल ॾिसी रहिया ब्यूटीफुल पाकिस्तान 295। नाज़रीन, अॼु मां मौजूदु आहियां हिकु सैलून ते ऐं असां उते सैलून वारे खां पुछा कंदासीं त तव्हां वटि कहिड़े क़िस्म जा ग्राहक ईंदा आहिनि, अमीर बि ईंदा आहिनि, ग़रीब ईंदा आहिनि, त ग़रीबनि जो रवैयो अव्हां सां कहिड़ो हूंदो आहे ऐं अव्हां जो रवैयो ग़रीबनि सां कहिड़ो हूंदो आहे ऐं अमीरनि सां अव्हां जो रवैयो कहिड़ो आहे। अचो त नाज़रीन साईं खां पुछा कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा हाल आहे? अल्लाह जो करम आहिनि। तव्हां ख़ुशि आहियो? ठीकु ठाक। छा थी आहे तव्हांखे? तव्हांजी बोलती बंदि थी आहे, आवाज़ु नथो निकिरे तव्हांजो। असांजो आवाज़ु निकिरंदो छो न? आवाज़ु त निकिरे थो। मूंखे इहो ॿुधायो त तव्हां वटि हिते जेके ईंदा आहिनि ग़रीब बि ईंदा आहिनि, अमीर बि ईंदा आहिनि, तव्हांजो रवैयो उन्हनि सां कहिड़ो हूंदो आहे? साईं हिते हर माण्हू ईंदो आहे, ग़रीब अमीर। तव्हांजी ॻाल्हि सही आहे। असां उन्हनि सां सभिनि सां हिकु जहिड़ो हलंदा आहियूं। ठीकु आहे। ऐं थोरो घणो फ़र्क़ु आहे, जेको माना वधीक अमीर हूंदो आहे त असां वरी उनखे रिस्पेक्ट ॾींदा आहियूं, चवंदा आहियूं मतिलबु नाराज़ न थी वञे, कावड़ न करे। ऐं के कावड़ वारा बि ईंदा आहिनि, के वरी नरम दिलि वारा बि ईंदा आहिनि। सभिनी खे हैंडल करिणो पवंदो आहे। ऐं जेके ग़रीब हूंदा आहिनि ग़रीबनि खे बि करिणो पवंदो आहे। हाणे लाचार त आहे न धंधे में, कारोबार में। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त तव्हांखे केतिरो अरसो थियो आहे हिते तव्हां सैलून ते कमु कयो था? मूंखे हिते त 4 साल थी विया आहिनि, बाक़ी मूंखे 10-12 साल थी विया आहिनि कमु कंदे कंदे। नंढे हूंदे खां वठी मां इहो कमु कयो था? मां साईं बिल्कुलु 2009 या 8 खां मां कमु कयां थो। हिते ही पंहिंजो तव्हांजो दुकानु आहे या कंहिं दुकान ते बीठल आहियो तव्हां? मां हिते बीठल आहियां, दोस्त आहे उनजो दुकानु आहे। तक़रीबन केतिरी आमदनी थींदी आहे अव्हांजी ॾींहं में? आमदनी शुक्र अल्हम्दुलिल्लाह माना 2-3 हज़ार ठही था वञनि रोज़ जा। अगरि ग्राहक वापसि न वठनि त पोइ खो ठहंदा आहिनि। तव्हांखां उहे वापसि पैसा न वठनि? न वठनि त पोइ घणा कमाईंदासीं। छा आहे न, ग़रीब माण्हू न घर ते पुॼदे त इमरान खान एॾो मेगा कई आहे, घर ते पुॼदे ताईं जेके कमाईंदा राशन में ख़तमु थी था वञनि, उहे त बचंदा जेके वापसि न वठंदा। मूंखे लॻे थो तव्हां इमरान खान खां वधीक ग़रीब आहियो शायदि। हा, उहो असांखां वधीक ताईं चवां ग़रीब आहे। जेतिरो ॾिए न उहो चवंदो कुझु न ॾिनो आहे मूंखे कंहिं। अच्छा, इन खां अलावा ॿियो कहिड़ो कमु कंदा आहियो? बसि इहो ई कमु कंदा आहियूं। तुंहिंजा विबरो ठाहे सघंदा आहियूं, तुंहिंजी मुछां ठाहे सघंदा आहियूं। मां त हाणे ठारायूं आहिनि। तव्हां ठाराईंदी, असां वरी तव्हांजा ठाहींदासीं। तव्हां कोई पैसा कमाईंदासीं न, असांजो कमु ई पैसा कमाइणा न। माना तव्हां ॾाढी मुञण वारा आहियो। जी जी। इन खां अलावा ॿियो कहिड़ो कमु कंदो आहे? ॿियो कहिड़ो कमु त कोन कंदो आहे। अगरि तूं को कमुकार वठी ॾे बिल में को साईं खे चवां हिन में ड्यूटी वठी ॾे त हाज़ुर। मां इमरान खान जेको पंहिंजो आहे तोखे मां बिल में वठी ॾियां। अच्छा, मूंखे इहो ॿुधाए प्यारु कयो अथई? प्यारु कयो अथई हिते पुगाऊं न, तूं न कयो आहे छा? मां प्यारु न कयो आहे न। मां प्यारु कयां त पोइ माइक खणा? पोइ पाण ॿिन्हिनि जा हाल अहवाल पुछड़ा नी, पाण छा हिक ॿिए खे रोई ॿुधायूं। हाणे इन खां अलावा ज़िंदगी में ॿियो तूं कहिड़ो चङो कमु करणु चाहें थो? इन खां अलावा ज़िंदगी में इहा ई ख़्वाहिश आहे की मतिलबु की माना पाण बि ख़ुशि रहां, संगत खे बि ख़ुशि रहण जी कोशिशि कयां ऐं सुठो कमायां, पंहिंजा 5 रुपया ठाहियां। बाक़ी साईं इमरान खान जेसीं ताईं त ॾाहे कोन गॾु करे सघंदासीं। न, संगत कीअं ख़ुशि कंदे तूं? उहा संगत खे बि टाइम ॾियणो हूंदो आहे न। सॼो ॾींहुं कमायूं था, झट घड़ी कंदा वञी चांहि त पी बि न। जे इमरान खान चांहि जे पिया नथो छॾे न, पोइ कंहिंसां मिलंदासीं? शाइरो शाइरी? शहरो शाइरी मूंखे न ईंदी आहे, मुंहिंजे उस्ताद खे ईंदी आहे शहरो शाइरी। चलो ठीकु आहे, वरी महिरबानी अव्हांजी। नाज़रीन, जीअं त असां सैलून ते मौजूदु हुआसीं ऐं असां अधे खां पुछा कईसीं त तव्हां वटि कहिड़े क़िस्म जा ग्राहक ईंदा आहिनि, छो त अमीर ऐं ग़रीब हिकु जहिड़ा हूंदा आहिनि। असां उन्हनि खे हिकु जहिड़ी निगाह सां ॾिसंदा आहियूं। नाज़रीन, जेकॾहिं हीअ मुंहिंजी वीडियो अव्हांखे पसंदि आहे त मुंहिंजे यूट्यूब चैनल ब्यूटीफुल पाकिस्तान 295 खे सब्सक्राइब कयो ऐं मुंहिंजे पेज पोइट मोहम्मद अली संगड़ खे लाइक, फॉलो ऐं शेयर कयो। वॾी महिरबानियूं। पाकिस्तान जिंदाबाद।